अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों धमाकेदार तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं आख़िरी किस्त जी तफ़सील। पहिरियां अली हसन चॾड़ साहब जो वीडियो तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो। वीडियो कॉल ते असां इन सां अॼु ॻाल्हायोसीं ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में इन खां पूरी मालूमात वरितीसीं। अली हसन चॾड़ साहब केरु आहे इहे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। ज़हर ज़िंदगी ड्रामो अगरि तव्हां ॾिठो आहे त उन में जेको डॉक्टर जो किरदारु कंदो हुयो, यानी ज़बन ज़ख़्मी थींदो या कोई ॻोठ वारो ॿियो ज़ख़्मी थींदो जंहिं वटि वठी वेंदा, उहो डॉक्टर जो किरदारु अदा कंदो ऐं डॉक्टर जो किरदारु हिन अदा कयो ज़हर ज़िंदगी ड्रामे में। अली हसन चॾड़ साहब इन जो असली नालो आहे। साम्हूं वीडियो कॉल ते असां ॻाल्हाए रहिया आहियूं, तव्हां इन खे ॾिठो, इहो ई अदाकार आहे। ऐं इन खां ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में बि पूरी मालूमात असां वरितीसीं ऐं इन खां कहिड़ी कहिड़ी मालूमात मिली आहे ऐं आख़िरी क़िस्त में छा थींदो, छा थियो, छाजे करे आख़िरी क़िस्त ख़राबु थी वई, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। दोस्तों पहिरियां इन वीडियो खे पूरो ॾिसो तव्हांखे जीअं सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं ज़हर ज़िंदगी सीज़न 2 जे बारे में बि तव्हांखे तफ़सील सां असां ॿुधायूं था ऐं आख़िरी क़िस्त जे बारे में बि तव्हांखे तफ़सील सां इन वीडियो में ॿुधायूं था। शायदि को सो बि लोग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु करे छॾियो। दोस्तों अली हसन चॾड़ साहब ज़हर ज़िंदगी ड्रामे में डॉक्टर जो किरदारु अदा कयो हुयो ऐं काफ़ी ज़बरदस्त एक्टर आहे अली हसन चॾड़ साहब ऐं हिन जो किरदारु बि हिकु बहितरीनु हुयो। ऐं इन खां अॼु असां वीडियो कॉल ते ॻाल्हायोसीं सिर्फ़ु इन मौज़ू ते ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में। काफ़ी माण्हू असांखे कमेंट करे रहिया आहिनि यूट्यूब चैनल ते ऐं मुंहिंजे पेज ते त आख़िरी क़िस्त में ईअं छो थियो, छा आख़िरी क़िस्त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी वरी ईंदी? बिल्कुलु दोस्तों इहो बि तव्हांखे ॿुधायूं था, छा आख़िरी क़िस्त ईंदी या सीज़न 2 ज़हर ज़िंदगी जो ईंदो। ऐं अली हसन चॾड़ साहब सां वीडियो कॉल ते अॼु असां राब्तो कयोसीं। अली हसन चॾड़ जो तव्हां तारुफ़ कराईंदा हलूं। दोस्तों इन जो असली शहर मीरपुर माथेलो आहे ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी रिकॉर्डिंग जिथे कई वई हुई उहा मीरपुर माथेले ॾे कई वई, यारे लुंड साइड। ऐं अली हसन चॾड़ जे शहर ॾे कई वई, जिथे जो घरु आहे उन इलाइक़े में रिकॉर्डिंग बि थी हुई। ऐं असां इहो बि पुछियोसीं अली हसन चॾड़ साहब खां ज़हर ज़िंदगी ड्रामे जी आख़िरी क़िस्त में ईअं छो कयो वियो, उन पूरी तफ़सील ॾिनी असांखे। पहिरियों तव्हांखे कुझु ॿियूं ॻाल्हियूं ॿुधाए वठूं, उहो बि तव्हांखे ॿुधायूं था। अली हसन चॾड़ साहब खां असां इहो पुछियोसीं छा तव्हां तकरार ड्रामे में एंट्री कंदव, उन इहा ॻाल्हि कई त न, असां उन में एंट्री कान कंदासीं। ऐं असां इहो पुछियोसीं छा तकरार ड्रामे में अब्बास गुल उडाणो उहो बि आहे, ईंदो, ऐं मूसा सिजावल जो छा थींदो, इहो बि दोस्तों तव्हां सां असां ॿुधाईंदा हलूं, तव्हांखे पूरी तफ़सील ॾींदासीं। ऐं अली हसन चॾड़ साहब इहा ॻाल्हि कई त दादू साइड रिकॉर्डिंग हली रही आहे तकरार ड्रामे जी, उहो बि ज़बरदस्त हली रहियो आहे, इन टाइम टॉप ते हली रहियो आहे। ज़हर ज़िंदगी खां पोइ तकरार ड्रामो टॉप ते हली रहियो आहे। उन इहा ॻाल्हि कई असां बिज़ी आहियूं पंहिंजे प्रोजेक्ट में, तकरार ड्रामो असांखां परे आहे, दादू साइड रिकॉर्डिंग हली रही आहे। छाजे करे त अली हसन चॾड़ साहब चयो त असां पंहिंजो प्रोजेक्ट हिन टाइम ठाहे रहिया आहियूं, उन ते असांजो कमु हली रहियो आहे, यानी उहो पंहिंजूं फिल्मां रिकॉर्ड करे रहियो आहे। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे अलाए न, अली हसन चॾड़ साहब काफ़ी फिल्मां जेको आहे, ठीकु आहे न दोस्तों, अली हसन चॾड़ साहब हिकु सुठो राइटर आहे, काफ़ी फिल्मां इन लिखियूं आहिनि, ठीकु आहे न। इन जो यूट्यूब चैनल बि आहे, उन जी लिंक असां डिस्क्रिप्शन में ॾींदासीं। इन जे यूट्यूब चैनल ते इन जूं फिल्मां मौजूदु आहिनि, इन किथे इन पाण अदाकारी कई आहे ऐं किथे इन राइटर थियो आहे ऐं सुठियूं फिल्मां लिखियूं अथई, ठीकु आहे न। उहे फिल्मां तव्हां ॾिसी सघो था, जे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहिनि लिंक ज़रिए। ऐं हाणे बि हू फिल्म ते कमु करे रहियो आहे, प्रोजेक्ट ठाहे रहियो आहे। ऐं उहा ॻाल्हि कई त असां पंहिंजे कम में फ़िलहालु मसरूफ़ आहियूं ऐं इन जो पंहिंजो कारोबार बि आहे किरियाना जो, यानी शॉप आहिनि जी, उते ई वेठो आहे इन टाइम। जॾहिं मूंसां वीडियो कॉल ते नी ॻाल्हायो ऐं पूरी तफ़सील ॾिनई, सॼी तफ़सील तव्हां सां शेयर कंदासीं, हिकु हिकु लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाईंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में। दोस्तों जेका बि असांजे यूट्यूब चैनल ते वीडियो मौजूदु आहिनि उहे असां 100% ॿुधाईंदा आहियूं ऐं पहिरियां इन अदाकारनि सां राब्तो कंदा आहियूं, उन्हनि खां पूरी मालूमात वठंदा आहियूं, कॾहिं बि ग़लति ॻाल्हि न कंदा आहियूं। ऐं इन जे करे असां इन टाइम नओं सिलसिलो स्टार्ट कयो आहे, वीडियो कॉल ते ॻाल्हाए सबूत सां तव्हां ताईं शेयर कंदा आहियूं, जीअं को माण्हू सुभाणे ईअं न चवे दोस्त त तव्हां पंहिंजे तरफ़ों ॻाल्हि ॿुधाईंदा आहियो। छाजे करे अॼुकल्ह को कंहिं ते एतबार न आहे कंदो, वीडियो कॉल हिकिड़ो सबूत हूंदो आहे, उहा वीडियो तव्हां जे अॻियां शेयर कंदा आहियूं। वीडियो कॉल में दोस्तों जेके असां स्क्रीन रिकॉर्डिंग कंदा आहियूं उहा उन में आवाज़ु रिकॉर्ड न आहे थींदी,
इहो तव्हां पंहिंजी मोबाइल ते चेक करे सघो था। वीडियो कॉल जॾहिं स्क्रीन रिकॉर्डिंग थींदी आहे त आवाज़ रिकॉर्ड न आहे थींदी। अगरि आवाज़ रिकॉर्ड थिए हा त उहा सॼी आवाज़ तव्हांखे असां ॿुधायूं आहे, लेकिन उहा आवाज़ रिकॉर्ड न आहे थींदी। इन जे करे असां वॉइस ओवर करे तव्हांखे उहा ई तफ़सील ॿुधायूं था जेका असांखे मिली ऐं पूरी ऐं पोइ किस्त हिकिड़ी वीडियो में असां फरज़ंद मलिक यानी पीरू उर्फ़ खजू उन्ही खां इंटरव्यू वरितोसीं, वीडियो कॉल सां ॻाल्हायोसीं। उहा वीडियो तव्हां सां शेयर कईसीं, सुठा रिस्पॉन्स मिलियो तव्हां खां। उन जेका असांखे कहाणी ॿुधाई उहो बि तव्हांखे ॿुधायोसीं। तव्हां ॾिठो, कंहिं दोस्तनि न बि ॾिठो हूंदो, उन जो डिस्क्रिप्शन में लिंक मौजूदु आहे उन वीडियो जो, वञी करे उहा वीडियो बि तव्हां चेक करे सघो था। नंढड़ी वीडियो आहे, 2 मिंट जी वीडियो आहे उहा। ऐं उन जेका असां ॻाल्हियूं ॿुधायूं, फरज़ंद मलिक साहब सुठो डायरेक्टर आहे ज़हर ज़िंदगी जो, यानी उर्फ़ पीरू जे नाले सां तव्हांखे ख़बर आहे पीरू जो किरदारु कहिड़ो हुयो। ऐं उन इहा ॻाल्हि कई हुई त मुहबतनि जो माॻ ड्रामो 1 तारीख़ 1 जनवरी अची रहियो आहे। उन में उन जो बि किरदारु आहे 60-62 किस्त खां पोइ फरज़ंद मलिक जो। ऐं दोस्तो सीज़न 2 जे हवाले सां बि तव्हांखे असां कहाणी ॿुधाईंदा हलूं। जेको सीज़न 2 ॿुधायो वियो आहे इन जी फ़िलहालु पक न आहे, ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। लेकिन लास्ट किस्त जी इहा ॻाल्हि कई अली हसन चढ़ड़ साहब जॾहिं रिकॉर्ड कई हुई ज़हर ज़िंदगी ड्रामे जी लास्ट किस्त, त उन में असां न हुयासीं। छाजे करे उहा रिकॉर्डिंग असांजी जीअं न हुई। जंहिं अदाकारनि जी हुई उन्हनि उन में किरदारु अदा कयो। उन जी असांखे चवनि था पूरी तफ़सील अली हसन चढ़ड़ साहब जो असांखे न आहे, लेकिन जेको कुझु थियो आहे सही न आहे थियो। आख़िरी किस्त में ईअं करणु न घुरिजे आहे सभिनी खे। छाजे करे त इहा दिलि आज़ारी थींदी आहे सभिनी जी। 2 साल जी महिनत ते सम्झ पाणी फिरी वियो। जेका बि दोस्त रिश्तेदार आया 2-2.5 सालनि खां वठी, उहा उन जी महिनत ते सम्झ पाणी फिरी वियो। तव्हां ऐं असां इहो ॾिसंदा रहियासीं, सोचींदा रहियासीं त आख़िरी में कमाल खान मरंदो, लेकिन ईअं न थियो। उबतो उहे हीरो मरी विया जंहिंजे बारे में तव्हां असां सोचींदा हुआसीं त इहे न मरंदा। ऐं दोस्तो अली हसन चढ़ड़ साहब इहो ई ॿुधायो, काफ़ी अदाकार ज़हर ज़िंदगी ड्रामे मां इन जे करे ख़तमु थी विया, छॾे विया। उन्हनि सां सुठी हालति न थी। छाजे करे ज़हर ज़िंदगी ड्रामे में तव्हां ॾिसंदा हुयो त जॾहिं पीरू वारा जंहिंखे वठंदा हुया धूड़ करे छॾींदा हुआ, यानी जावेद हुयो या राणो, इहे विढ़ंदा हुया या कोई ॿिए सां ई विढ़ंदा हुया त उन जा कपिड़ा फाड़े मिटी मथे में विझंदा हुया। इहा शइ उन्हनि खे न वणी। इन जे करे जावेद बि ड्रामे मां निकिरी वियो, आख़िरी उन सीन मरण वारो करे उहो हिकु पासे थी वियो। ईअं काफ़ी ॿिया अदाकार बि निकिरी विया, वरी नवां अदाकार एड थिया ड्रामे में। ऐं इन जे करे ड्रामे जो कुझु मज़ो बि छॾाइजी वियो हुयो। लेकिन हिन ज़हर ज़िंदगी ड्रामे जो प्रोजेक्ट 400 ताईं हुयो, उन खे अॻे ई ख़तमु कयो वियो। सीज़न 2 जूं फ़िलहालु अफ़वाहूं आहिनि। ऐं जेको आहे लास्ट किस्त जी अॼु राति दोस्तो ख़बर पइजी वेंदी अचणी आहे या न अचणी आहे। मां तव्हांखे तफ़सील ऐं पोइ वीडियो में अपडेट ॾिनी हुई ऐं वॉइस बि उते मां तव्हांखे ॿुधाया हुया। बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे जी सीज़न 2 अगरि हलियो त 2024 खां पोइ ई हलंदो। छाजे करे 2024 में 1 जनवरी ते मुहबतनि जो माॻ ड्रामो स्टार्ट थियण वारो आहे, तव्हांखे ख़बर आहे। उन में बि सुठा अदाकार आहिनि ऐं तव्हांखे इहो ई ॿुधाईंदा हलूं जेको आहे। ऐं दोस्तो अली हसन चढ़ड़ साहब इहो बि असांखे ॿुधायो त ज़हर ज़िंदगी में जेको उन कमु कयो ॾाढो सुठो उनखे लॻो, लेकिन जल्दी सीज़न खुटी वई। इहो जेको आहे सही न थियो। ऐं अली हसन चढ़ड़ साहब काफ़ी ॿियूं ॻाल्हियूं बि असांखे ॿुधायूं, ताईं ॿुधाईंदा वेंदासीं, पहुचाईंदासीं। त जेको आहे नेक्स्ट जेको 2024 साल अचण वारो आहे उन में काफ़ी नवां ड्रामा ॿिया बि ऑनर थींदा। लेकिन अगरि अली हसन चढ़ड़ साहब सां तव्हां मिलणु चाहियो था, इन जो एड्रेस तव्हांखे असां ॿुधायूं था पिया। मीरपुर माथेलो ऐं यारेलुंड साइड इन जो इलाइक़ो आहे। इन जी पंहिंजी जेके शॉप असां तव्हांखे ॿुधाईंदीसीं उते बि हूंदो आहे। लेकिन ॾाढो सुठो माण्हू आहे, सुठी जेको आहे न पर्सनैलिटी जो माण्हू आहे ऐं सुठो जवाबु ॾींदो आहे हर माण्हू खे। बहरहाल हलूं था अॻिते कहाणी ॿुधाईंदा हलूं। त असां इहो तव्हांखे ॿुधायोसीं जेका बि इहा वीडियो हूंदी आहे असां पहिरियों अदाकारनि सां राब्तो करे कंफर्म करे पोइ पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड कंदा आहियूं। हाणे जेका बि असांजा वीडियो अची रहिया आहिनि इहे कंफर्म थियल आहिनि, पुराणा वीडियो हुजनि या नवां। सुभाणे या ॿिए ॾींहं ताईं तव्हांखे लॻभॻि मजू सतार लाड़ जो इंटरव्यू बि असां पंहिंजे यूट्यूब चैनल शायदि खोसो वीलॉग ते अपलोड कंदासीं। ऐं जेका बि ज़हर ज़िंदगी ड्रामे में या तकरार ड्रामे में अदाकार आहिनि
सभिनी जा नंबरवार एंट्रियूं असां वठी उन्हनि जा यूट्यूब चैनल ते अपलोड कंदासीं ऐं जेका बि तफ़सील मिलंदी ऐं ॼाण मिलंदी पहिरियों असां तव्हां ताईं पुॼाईंदासीं। इहो असांजो फ़र्ज़ु आहे जीअं तव्हांखे हर ॼाण हर तफ़सील अपडेट टाइम सां मिलंदी रहे। कंहिं ॿिए चैनल ते तव्हांखे एतिरी अपडेट न मिलंदी जेतिरी अपडेट असांजे यूट्यूब चैनल ते मिलंदी। शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल सिंध जो उहो चैनल आहे जंहिं ते सभ खां पहिरियां हर अपडेट मिलंदी आहे ऐं असां वटि हर अदाकार जा नंबर मौजूदु हूंदा आहिनि ऐं अहिड़े हिसाब सां उन्हनि खां तफ़सील वठी पोइ असां उहो वीडियो जेको आहे अपलोड कंदा आहियूं इजाज़त वठी करे। हाणे अनक़रीब तव्हां ॾिसंदो आज़म मेंगल सां बि असां इंटरव्यू वठी त उन खे तफ़सील वठंदासीं। आख़िरी किस्त जी ॼाण उहा बि पंहिंजे यूट्यूब चैनल ते पुॼाईंदासीं। ऐं जेको आहे दोस्तो जेका बि ज़हर ज़िंदगी ड्रामे में ऐं ख़ासि करे तकरार ड्रामे में मूंसां थी वियो सिजावल थी वियो उन्हनि जा बि इंटरव्यू असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वीलॉग ते तव्हां ॾिसंदो अनक़रीब अपलोड थींदा। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़हर ज़िंदगी ड्रामे खां पोइ तकरार ड्रामे खे उरूज मिली चुको आहे। हिन टाइम हू टॉप ते हली रहियो आहे ऐं इन टाइम सिजावल ऐं मूसा जी कमी उन जेको आहे ड्रामे में आहे। काफ़ी दोस्त इहो मैसेज कंदा आहिनि त इहे मरी चुका आहिनि ड्रामे में, इहे न ईंदा, ड्रामो कम जो न आहे रहियो, मज़ो न आहे रहियो। दोस्तो ईअं न आयो हूंदो, इहो हिकु ड्रामे जो मतिलबु करैक्टर हूंदो आहे। कंहिंखे मारियो वेंदो आहे, कंहिंखे वक़्ती तौरु ज़ख़्मी करे हिकु पासे कयो वेंदो आहे कुझु ॾींहंनि जे लाइ, वरी उहे अदाकार साम्हूं अची वेंदा आहिनि पोइ कहाणी जे हिसाब सां त उहे कहिड़े हिसाब सां आया। मूसा ऐं सिजावल अनक़रीब तव्हां ॾिसंदो इन्हनि मां हिकु न हिकु तव्हांजे साम्हूं ईंदो ऐं जेको आहे मूसा या सिजावल कोई न कोई ज़ाहिर थी वेंदो ऐं पोइ जेको आहे ड्रामे तकरार खे अञा ताक़त मिली वेंदी ऐं पोइ तव्हां ॾिसंदो त इहे कहिड़े हिसाब सां कहाणी जे हिसाब सां उन्हनि खे साम्हूं आणींदा तकरार ड्रामे में बि। ऐं जेको आहे दोस्तो इहो हिकिड़ो हिसो हूंदो आहे ड्रामे जो, तॾहिं ईअं थींदो आहे। काफ़ी दोस्त ॾिसंदा आहिनि यार फलाणे गोली लॻी हुई ड्रामे में, उहो अदाकार गुम छो थी वियो। ईअं न आहे, ज़हर ज़िंदगी ड्रामो बि हिकिड़ो अहिड़े हिसाब सां जेको आहे न हलायो वियो। अॼुकल्ह ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेका कम थिया आहिनि आख़िरी किस्त में, इहे छो थिया आहिनि, इहे इन जे करे थिया आहिनि दोस्तो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में दोस्तो इहो तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं, इहो हिकिड़ो ड्रामे जो हिसो हुयो त ज़ालिम बची विया, मज़लूम मरी विया। छाजे करे सिंध में अॼुकल्ह आम ईअं थी रहियो आहे। तव्हां ॾिसंदा हूंदव रोज़ानो किथे न किथे सोशल मीडिया ते जेको आहे ॾिसंदा हूंदव मज़लूम रड़ंदा पिया हूंदा आहिनि, पोइ बि पुलिस एक्शन न आहे खणंदी, कोई एक्शन न आहे खणंदो ऐं ज़ालिम जेको आहे मरी ज़ालिम बची वेंदा आहिनि ऐं ग़रीब मरी वेंदा आहिनि। हीअ शॉप साम्हूं अली हसन चॾड़ साहिब जी तव्हां ॾिसी सघो था साम्हूं, हीअ मूंखे दीदार कराए रहियो आहे पंहिंजे दुकान जो। छाजे करे किराना जो दुकान बि आहे, हीअ पाण अदाकार आहे, राइटर आहे, माना टे कम हिन दौर में करे रहियो आहे। जीअं अॼुकल्ह हर को कोशिशि इहा हूंदी त 2-3 कारोबार कयूं। बहरहाल सुठो अदाकार आहे ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे में इन जे करे इहे सीन आया ऐं आख़िरी में ज़ालिम खटियो, मज़लूम हारायो। सिंध में आम दोस्तो इहो अॼुकल्ह थी रहियो आहे, उन जे हिसाब सां इहो कयो वियो, ड्रामे जो एंड अहिड़े हिसाब सां रखियो वियो। ऐं अली हसन चॾड़ साहब इहा ॻाल्हि कई त असां पाण इहो आख़िरी किस्त ॾिसी परेशान थी वियासीं त हीअ छा थी वियो, ईअं थियणु न खपे आहे। कॾहिं ज़िंदगी में ड्रामे या फिल्म में ईअं न आहे थियो जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में इन्हनि करे छॾियो। बहरहाल उहा राइटर जी मर्ज़ी आहे, पोइ डायरेक्टर जी महिनत ते पाणी फेरे छॾी ऐं अदाकारनि जे मथां हाणे आङुरियूं खॼंदियूं। ॿिनि अदाकारनि जे मथां बि सिर्फ़ु राइटर जे करे, राइटर ईअं कयो, राइटर बि वॾो नाले वारो राइटर आहे, को हल्को फुल्को न आहे ज़हर ज़िंदगी जो। बहरहाल उन पंहिंजी मर्ज़ी सां इहो ईअं कयो। हाणे इन जे मतिलबु माण्हुनि जॾहिं आवाज़ु उथारी हाणे अॻिते कंहिं ड्रामे में ईअं न कंदा जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे जो एंड ऐं आख़िरी किस्त आई। कंहिं ॿिए ड्रामे जी ईअं नथो लॻे त वरी अहिड़ो को रिस्पॉन्स ॾींदा त पोइ नुक़सानु खाईंदा। छाजे करे ज़हर ज़िंदगी ड्रामे खां पोइ माण्हू ॾिसणु शुरू थी विया सिंधी ड्रामा। पहिरियों सिंधी ड्रामनि खे ब्रेक लॻी चुकी लॻभॻि फिल्मनि खे, इन ड्रामे जे करे त सिंधी ड्रामा उरूज ते आया ऐं सिंध में उर्दू ड्रामनि खे ब्रेक लॻी वई। हाणे बि उर्दू ड्रामा माण्हू ॾिसी रहिया आहिनि, लेकिन ज़हर ज़िंदगी ऐं तकरार सिंध में घणो ॾिठो वियो 2 सालनि जे दौरान। बहरहाल अॻिते ॾिसूं था 2024 में ख़बर पवंदी सॼी त छा थो थिए। ज़हर ज़िंदगी जो छा सीज़न 2 ठाहींदा, जीअं इंडिया फिल्मनि जा 1-2 ठहंदा आहिनि, रीमेक ठाहींदा, या बसि इहो इतो ई
सीज़न बंदि करे ऐं नओं सीज़न मुहबतनि जो माॻ उन खे 300-400 किस्त ते वठी वेंदा। इहो हाणे ख़ुदा ख़बर अचण वारे वक़्त में जेका बि मालूमात मिलंदी शायदि खोसो वीलोग यूट्यूब चैनल ते असां तव्हांखे पुॼाईंदासीं ऐं हर अदाकार जो इंटरव्यू तव्हांखे ॿुधायोसीं त असां वठी करे पंहिंजे इन यूट्यूब चैनल ते हलाईंदासीं जीअं सॼियूं सचूं ख़बरूं तव्हां ताईं पुॼंदियूं रहनि ऐं तव्हां बोर न थियो ऐं हर टाइम अपडेट हुजो ऐं अपडेट हूंदव त तव्हांखे ख़बर हूंदी त हीअ शइ थी रही आहे। शायदि खोसो वीलोग यूट्यूब चैनल अगरि तव्हां सब्सक्राइब करे छॾींदव त दोस्तो दुनिया जी शोबे जे हवाले सां तव्हां अपडेट रहंदो, छो त अपडेट सभ खां पहिरियां तव्हांखे हिते मिलंदी ऐं तव्हांखे हर मालूमात हूंदी ऐं तव्हांखे टेंशन न हूंदी कहिड़ी सिंध जे लेवल ते का फिल्म अदाकारी ऐं ड्रामा सभु अपडेटूं तव्हांखे सभ खां पहिरियों हिकिड़े क्लिक ते तव्हां वटि पुॼी वेंदियूं। इन जे करे चवंदा आहियूं त उन टाइम ई सब्सक्राइब करे छॾियो। अगरि तव्हां पेज ते ॾिसी रहिया हो शायदि खोसो वीलोग पेज खे फॉलो करे छॾियो, इन वीडियो खे शेयर करे छॾियो। अगरि तव्हां असांजो यूट्यूब चैनल नथो मिले तव्हांखे त पेज जे मथां लिंक ॾिनल अथव, वीडियो मथां क्लिक करे अची सघो था या यूट्यूब ते अची शायदि खोसो वीलोग लिखंदव पहिरियों ई मुंहिंजो चैनल अची वेंदो, तव्हां उनखे सब्सक्राइब करे छॾियो। हीअ सिंध जो उहो चैनल आहे जेको सिंध जी अकासी कंदो आहे ऐं सभ खां पहिरियां अपडेट तव्हां ते पुॼाईंदो आहे। शोबेज़ जे हवाले सां हर अदाकार जो इंटरव्यू इन चैनल ते अॼु खां पोइ तव्हांखे मिलंदो रहंदो। फ़नी वीडियोज़ बि ऐं ड्रामनि जा रिव्यूज़ बि हिते मिलंदा। ज़हर ज़िंदगी हुजे या तकरार हुजे या मुहबतनि जो माॻ हुजे या कोई ॿियूं फिल्मां हुजनि, जेकियूं बि सभ खां पहिरियों शायदि खोसो वीलोग यूट्यूब चैनल ते। अॼु अली हसन चड्ढर साहब जो इंटरव्यू तव्हांखे ॿुधायोसीं ऐं पोइ किस्त में जेको ॿुधायोसीं त फरज़ंद मलिक साहब जो इंटरव्यू हुयो। हाणे सुभाणे आज़म मेंगल या मजूलाट सतार जो इंटरव्यू वठंदासीं या मूसा यानी रफ़ीक लाला जो या वरी कंहिं ॿिए सुठे अदाकार जो इंटरव्यू तव्हांखे इन चैनल ते मिलंदो। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।